कंडियारे सरदार समो खान थहीम के जनाजे नमाज बस के नज़दीक कोड फ़कीर मोहम्मद में अदा की गई। सियासी समाजी शख्सियात की शिरकत। मरहूम के अजीज़ा मंजूर बशीर थहीम, नबी बख्श थहीम, मुर्तज़ा मुमताज़ के साथ दुआए तहज़ीबी की। MP नवाबज़ादा जाम शबीर अली खान, फिदा हुसैन डेरो, साबका MNA और सेनेटर हाजी नूर मोहम्मद वसान, उमरान फहद और वसान अकील अहमद वसान, रईस मोहम्मद खान, शरल फ़कीर मोहम्मद बख्श, मेहर फ़कीर रोशन मेहर, उनके समेत इलाके की सियासी समाजी शख्सियात ने सरदार समो खान थहीम की आखिरी रसूमात में शिरकत की। दुआ गो आहियां त अल्लाह चाचा खे जन्नत में जॻह ॾे। तमामु बहितरीनु शख़्सियत हो, अखलाक जे हिसाब सां, पाड़े जे हिसाब सां सभिनि खां बहितरीनु हुनजो रवैयो रहियो। त मुंहिंजी दुआ गो आहे त हुनजी फैमिली मां उन जहिड़ो को अल्लाह बा इखलाक पैदा करे। सरदार समो खान थईं जो वॾो ख़ाल आहे, ख़ाल बचण त मुश्किल आहे। अल्लाह नौजवाननि खे हिमत ॾींदो। मूं साणस ज़िंदगी जा 25 साल गॾु गुज़ारिया। इहा तमामु वॾी हिकिड़ी हिस्ट्री आहे। असां 2-3 मिंट में त नथो ॿुधाए सघां। उनजी साबित क़दमी, उनजो बहादुराना फ़ैसिला ऐं इंसाफ़ भरियूं ॻाल्हियूं इलाइक़े लाइ, असां लाइ तमामु वॾो नुक़सानु आहे। ऐं उन सां मुंहिंजो क़रीबी रिश्तो रहियो। मूंखे पाण औलाद वांगुरु बि सम्झंदो हो ऐं हमेशह मुंहिंजी रहनुमाई बि कंदो हो ऐं हर ॾुख सुख में मूंसां साथ निभाई अवल खां आख़िर ताईं। अल्लाह खेसि जन्नतुल फिरदौस अता फरमाए। बाबा सफ़ा बेहतरीन माण्हू हो, समय खान हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत जो मालिक हो। पाण ओड़े पाड़े लाइ, पंहिंजे बिरादर लाइ, ॿाहिरनि लाइ, संगत सां, दोस्तनि लाइ, असांजे ख़ानदान सां असां सां पुराणो रिश्तो संदन रहियो वॾनि खां वठी। हिकिड़ी बहितरीनु शख़्सियत, मोहबत वारा ऐं हमेशह ॿिए जे कमु अचण वारा। ऐं अॼु हिकिड़ो वॾो ख़िला आहे इहो समय खान जो। हितां छो ओड़े पाड़े में जेको आहे, अहिड़ो माण्हू जेको हूंदो आहे उहो हमेशह प्यार मोहबत वधाईंदो आहे ऐं आपसी जेके मसइला मसाइल आहिनि उन्हनि में विच में ईंदो आहे। इन्हनि जी तबियत बेड़ी हुई त असीं इहो ई दुआगू आहियूं सभई त रब्बिल आलमीन उन्हनि जो अॻिते जो सफ़र जेको आहे उहो आसान फरमाए। समो खान जो आहे सो ॾाढो मोतबर शख़्सियत हुई ऐं सॼी ज़िंदगी हुनजी जेको त पंहिंजे बिरादर, पंहिंजे दोस्तनि यारनि सां जी ख़िदमत करणी हो। संदसि किरदारु जेको आहे सो कंहिंखां लिकल कोन्हे ऐं संदसि कमी जेको आहे सो इहा जल्दी पुर थियणु ॾाढो मुश्किल आहे। असांजो बि संदसि पुराणे वाल साहिब जे ज़माने खां वठी तारीख़दारी रही आहे ऐं सॼी ज़िंदगी पाण धणी निभाईंदो रहियो। इहा वॾी अफ़सोस वारी ॻाल्हि आहे ऐं इहो अला सही औलाद खे जेको सो बरकत ॾे, सम्झ ॾे ऐं इहो ख़िलाफ़ पूरणु त मुश्किल आहे। पर रब्बुल इज़्ज़त खेसि जन्नत नसीब करे, ॿियनि खे सब्र जी तौफ़ीक़ ॾे। ही फ़ानी जहान हर कंहिंखे छॾिणो आहे। पंहिंजे वक़्त जे हिसाब सां अलाह साईं जेका बि हुनखां ख़िदमत वरिती, राज भाग जी कई। अॻिते औलाद मां बि इहा उमेदु रखूं था त उहा वास्तेदारी ऐं राज भाग खे संभाले गॾिजी करे खणी हलंदा। असां दुआ कयूं अल्लाह पाक संदसि जन्नतुल फिरदौस में अला मक़ाम अता फरमाए। सरदार समो खान थईं बहितरीनु शख़्सियत हो। असांजे वॾनि सां, बाबा सां जो तमामु घणो ऐं माइटणो तालुक़ु हुयो ऐं इहो ख़िलाफ़ पूरो करणु त ॾाढो ॾुखियो आहे। पर असां दुआ कयूं था त औलाद खे जेको हुनजे नक्शे क़दम ते हले, राज बाग खे संभालनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।